नाज़रीन, झांगारा लगोट सांगपुर जो फिल्टर प्लांट फनी खराबी थियण सबब गुज़रियल 6 महीनन का बंद पियल है, जंहिं सबब रहवासी मिठे पानी का महरूम आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था शहज़ाद पनिहार जी ही रिपोर्ट। जीअं त हींअर असां सांगपुर में बीठा आहियूं, जिथे मौजूद प्लांट आरो प्लांट आहे जेको करोड़नि रुपयनि जी लागत सां ठहियल आहे, पर हिन वक़्तु 2 खां 3 महीना थी विया आहिनि। फनी ख़राबीअ सबबु ही आरो प्लांट बंदि पियो आहे। अचो त वधीक ॻोठाणनि खां हाल अहिवाल वठूं था, उन्हनि जो छा चवणु आहे। अलाए आरो प्लांट जा कहीं असो 6 महीना थी विया आहिनि, कहीं बंदि लॻो पियो आहे। असां हिते पाणी में तमामु तकलीफ़ आहे। हींअर माह रमज़ान जो महीनो आहे, जून जुलाई बि मथां अचे पियो, सख़्तु गर्मियुनि जा ॾींहं आहिनि, पाणी कोन्हे। असां इंजीनियर साहिब खे बि ॾाढो चयो आहे। इंजीनियर साहिब हाणे वरी को हिननि जो ठीको थियो आहे तक़रीबन साल जो। हाणे साल जे ज़रिए हू चवनि था त हाणे तव्हां उन्हनि कंपनी वारनि सां ॻाल्हायो। कंपनी वारनि सां असां ॻाल्हायूं था त हू चवनि था त तव्हां इंजीनियर साहिब सां ॻाल्हायो। इंजीनियर साहिब खे असां चई थकिजी पिया आहियूं, केर बि असांजो फ़ोन खणण लाइ तयारु न आहे। पानी पीअण लाइ कोन्हे को। असां 2 माइल पानी करे भरे था अचूं, कुलर ते, किथे गॾ ते, किथे गाॾियुनि ते, के स्कूटर वारा वीचारा बुब खां हलनि था। हिते पानी पीअण लाइ ज़रो बि कोन्हे को। असांखे ॿचिड़े वारो माण्हू, असांखे पाणी ज़रो बि न आहे पीअण लाइ। हिनखे काफ़ी वक़्तु थी वियो आहे। हाणे साईं असांजो पाणी जो ई मसइलो आहे। ही वाहिद फिल्टर प्लांट आहे जेको हिते तक़रीबन 200-300 ॻोठ आहिनि जेके अची हितां पाणी भरींदा आहिनि, जंहिंमें बिलणा, भूबका, जहेजा आहिनि, सांगपुरा ऐं पसगिरदाई जा काफ़ी ॻोठ आहिनि। ही मेन साईं मुराद अली शाह साहब महिरबानी कई असां ते, असां ॾाढो ख़ुशि थियासीं हिन फिल्टर प्लांट ते। मगर हाणे ही फिल्टर प्लांट बंदि आहे। हाणे असांखे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी थो वञे। असां बीमारियुनि में वठिजी विया आहियूं। असां कम कारियूं पंहिंजा कयूं या असां सॼो ॾींहुं पाणी जे बिले आहियूं। ॻोठ सांगपुर, यूसी, भूबक, लग, जाफराबाद जो आहे, जेको ही 6 महीननि खां वठी बंदि आहे ऐं तमामु पाणी भरण जे लाइ असांखे तकलीफ़ आहे। 2 किलोमीटर परे खबरोट वञी भरे था अचूं। असां अपील था कयूं हितां जे MNA सरदार सिकंदर जी राय पुट खे, सैद मुराद अली शाह वज़ीर आला सिंध खे, जीअं त ही फिल्टर प्लांट ठाराए। असांखे महिरबानी खपे त असांखे पाणी खपे। पाणी जो सवाइ असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। या मज़ूरी कयूं या पाणी जी कयूं। ॿचिड़े वारे माण्हू, ग़रीब माण्हू हितां पंधु करे झड़ी खणी वञी खबरोट खां भरे अचूं। या इहो असांजो साईं सोचीनि ई कोन था। ऐं आहियूं बि असां साईं जो मुराद अली शाह त तक में वेठा आहियूं। त असां त महिरबानी कयो अथसि त असांखे फिल्टर पाणी खोले ॾिनो अथसि त असांखे महिरबानी करे असांखे पाणी जो सहूलियत असांखे खपे। जी नाज़रीन, जीअं त हींअर असां तव्हां ॻोठ वारनि जा हाल अहिवाल वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त मुसलसल 5-6 महीननि खां ही आरो प्लांट बंदि आहे। असां बार शिकायतूं करे चुका आहियूं इंजीनियर खां ऐं ऑफिस उन्हनि जे इदारे खां, पर उन्हनि हिन महिल ताईं को तदारुक न कयो आहे। मेहरान TV न्यूज़, शहज़ाद पनिहार।